माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जुलाई 2021 सिलसिलो हालात हाज़रा असांजो इंतखाब एडवोकेट अब्दुल हमीद चाचड़ जी तहरीर दुनिया में पानी जी शदीद खोट ऐं पाकिस्तान में पानी जी सूरत हाल। आवाज़ साके बबड़ो। दुनिया में जेकॾहिं पाणीअ जी सूरत हाल ते नज़र विझंदासीं त कुझु हैरान कुन मालूमात मिलंदी ऐं ईअं बि चयो पियो वञे त टीं आलमी जंग बि पाणीअ ते लॻंदी। जेकॾहिं दुनिया जी मौजूदा सूरत हाल खे सम्झंदासीं त चाहे पैसिफिक ओशियन में USA ऐं चाइना जे विच में मुक़ाबिलो हुजे या वरी इंडिया ऐं पाकिस्तान विच में, पर तव्हांखे हाइड्रोपॉलिटिक्स दुनिया जे हर रीजन में नज़र ज़रूर ईंदी। ताज़ो ई IMF जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान अक्यूट वाटर शॉर्टेज मूजिब दुनिया में 3 नंबर ते आहे। अहिड़ीअ तरह मुख़्तलिफ़ मुल्कनि बाबति पाणीअ जे हवाले सां कुझु नज़र विझंदासीं त साओ पाउलो लॻभॻि 217 मिलियन आबादीअ ते मुश्तमिल आहे। 2015 जी रिपोर्ट मूजिब हिन मुल्क जे पाणीअ जा मुख्य ज़रिया 4% जी गुंजाइश ते बचिया आहिनि। सही नमूने सां मनसूबाबंदी ऐं इन्वेस्टमेंट न करण सबबि हिन शहर में 20 ॾींहं बाक़ी रहण जो पाणी बचियो हो, पर 2016 में हुकूमत बहितर कोशिश वठण बाद पाणीअ जे बहरान खे ख़त्म कयो। बेंगलोर ही शहर इंडिया सां ताल्लुक़ रखे थो। हिन जी आबादी 1,11,71,000 आहे। ही शहर पाणी गदलाइण सबबि वधीक गदलो थींदो पियो वञे। हिन शहर में 85% पाणी ज़राअत ऐं इंडस्ट्री में इस्तेमालु थिए थो। बीजिंग हिन शहर जो ताल्लुक़ चाइना सां आहे। हिन जी आबादी 20 मिलियन आहे, जंहिंजो तनासुब दुनिया जी आबादीअ सां लॻभॻि 20% आहे। सिर्फ़ बीजिंग वटि दुनिया जो 7% फ्रेश पाणी मौजूदु आहे। 2015 में 40% गदलो पाणी सरफेस वाटर तौरु इस्तेमालु कयो वियो। काहिरा मिस्र जे हिन शहर जी आबादी 19 मिलियन आहे। नील दरिया मिस्र जे 97% पाणीअ जो ज़रियो आहे। नील दरिया बि तेज़ीअ सां गदलो थींदो पियो वञे। अहिड़ीअ तरह काहिरा बि पाणीअ जी शदीद खोट वारी सूरत हाल तरफ़ वञी रहियो आहे। मॉस्को हिन शहर जी आबादी 1,24,04,000। दुनिया जो ताज़ो पाणी रूस में 1/4 आहे। ऐं हिकु सर्वे मूजिबि पिणु इहो बि ॿुधायो पियो वञे त रूस में 35% खां 60% ताईं पीअण जो पाणी सफ़ाईअ जे मयार ते पूरो नथो लहे। अहिड़ी तरह सां रूस जो शहर मॉस्को बि पाणीअ जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इस्तंबुल हिन शहर जी आबादी 1,47,41,000 आहे। वेझड़ाई वारनि सालनि में ही शहर पाणीअ जी शदीद खोट खे मुंहुं ॾींदो। 2014 जी शुरूआत में हिन शहर जा मुख्य ज़ख़ीरा 30% जी गुंजाइश खां घटि हुआ ऐं पिणु इहो चयो पियो वञे त 2030 ताईं ही शहर पाणीअ जी शदीद खोट में अची वेंदो। लंडन हिन शहर जी आबादी 8 मिलियन आहे। हिन शहर जी पाणीअ जी फ़राहमी 2025 ताईं शदीद क़िलत में अची वेंदी ऐं पाणीअ जी खोट सबबि वधीक आबादीअ ते असरु पिणु थींदो ऐं इंसानी जियापे लाइ ॾाढो ॾुखियो थी पवंदो। टोक्यो हिन शहर जी कुल आबादी 30 मिलियन आहे। हिन शहर जो वाटर सिस्टम 70% मथाछिरे जे पाणीअ ते आहे, जंहिंमें दरिया, नदियूं, पिघरंदड़ बर्फ़ पिणु आहे। ताज़ो थियल इन्वेस्टमेंट मूजिबि ईंदड़ मुस्तक़बिल में 3% ताईं घटिताई थींदी। मयामी फ्लोरिडा हिन शहर जी आबादी 44,000 आहे। हिन शहर जी पाणीअ जो मुख्य ज़रियो एटलांटिक ओशियन आहे। हिन शहर सां बि पाणीअ जी खोट जो शदीद मसइलो आहे। जेतोणीकि ही पाणीअ जो मसइलो हिन शहर जे आस पास जे शहरनि खे बि 1930 खां असरअंदाज़ कंदो पियो अचे। पाकिस्तान में पाणीअ जी सूरत हाल ते नज़र विझंदासीं त कुदरत तरफ़ां पाकिस्तान खे पाणीअ जा अनमोल ज़ख़ीरा अता कया विया आहिनि, पर पाणीअ जे शोबे ते का ख़ासि तवजो न ॾियण ऐं मिसमैनेजमेंट हुअण करे पाकिस्तान दुनिया में पाणीअ जी शदीद क़िलत हुअण करे दुनिया में 3 नंबर ते अची वियो आहे। हिन वक़्तु पाकिस्तान खे पाणीअ जी खोट वधंदड़ आबादीअ सबबि दरपेश आहे, जेका हाणे स्ट्रेस लेवल ते अची वई आहे।
पाकिस्तान जी आज़ादी जे शुरुआती सालन दौरान सालियानो 56,000 पर कैपिटा क्यूबिक मीटर पानी हो, जेको 1991 में घटिजी 1800 क्यूबिक मीटर पर कैपिटा ते पहुतो ऐं 2016 में वधीक घटिजी 1000 क्यूबिक पर कैपिटा मीटर ते पहुतो आहे। UNDP जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान 2025 में एब्सोल्यूट वाटर स्कैसिटी ते अची पहुचंदो, जंहिंमें पाणीअ जी खोट 500 मीटर क्यूबिक वाटर ताईं पहुचंदी। अहिड़ीअ तरह सां पाणीअ जी शदीद खोट थींदी। इरसा जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान के हर साल सरासरी 145 मिलियन फी एकड़ पानी मिलंदो आहे। इन जो ज्यादातर हिस्सो पहाड़नि जी बर्फ पिघलजंदे ऐं बाक़ी मॉनसून बरसातुनि मां हासिल थिए थो। इन खां अलावा हर साल 50 खां 55 मिलियन एकड़ पानी ज़मीन मां हासिल कजे थो, छो त पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे ऐं उन जी मईशत ज़राअत ते घणो भाड़िजे थी। पाकिस्तान जी GDP जो 20% ज़राअत ते आहे। 93% पानी ज़राअत ते इस्तेमाल थिए थो ऐं 5% इंडस्ट्रीज़ ऐं डोमेस्टिक तौरु इस्तेमाल थिए थो। कैनालुनि जो पुराणो निज़ाम हुअण करे हर साल 49% पाणीअ जो बुखारात में तब्दील थियण, लीकेज, सीपेज ऐं पाणीअ जी चोरी हुअण करे ज़ाया थिए थो। पाकिस्तान दुनिया जो चौथो नंबर वॾो मुल्क आहे जंहिंजो हर साल पानी ज़मीन मां कढियो वञे थो। पाकिस्तान में डैमनि ऐं ढंढुनि में सिर्फ़ 30 ॾींहनि लाइ पाणीअ जी गुंजाइश आहे। इंडिया में 200 ॾींहनि जी ऐं अमेरिका में 900 ॾींहनि जी गुंजाइश रखे थो। पाणीअ जी खोट जे मसइले खे हल करण लाइ ज़रई निज़ाम बहितर बणाइण लाइ मुख़्तलिफ़ डैम ठाहिया वञनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे, जंहिंमें वाटर कंज़र्वेशन, वाटर रीसाइक्लिंग ऐं गवर्नेंस शामिल आहे। प्रॉपर कैनाल मैनेजमेंट सिस्टम बणाए पाणीअ जी लीकेज ऐं चोरीअ खे रोके सघिजे थो ऐं हर सूबे में नंढा डैम ठाहिया वञनि। घरेलू सतह ते पाणीअ जे ज़ियान खे रोकण ऐं बहितर तरीक़े सां इस्तेमाल करण लाइ अवामी सुजागी मुहिम हलाई वञे त जीअं पाणीअ जी खोट खे रोके सघिजे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।